के संभाल लहण वाली ईद साईं फरमाता के गरीब के मानी खारायो जिरह के एवज हज मबरूर उम्र मकबूल जो सवाब तव्हांजे दफ्तर में मिले ईद जे ॾियारे ते साईं फरमाईंदा के यतीम जे मथे ते हथ फेरायो न यतीम जा ॿार जेतिरा तव्हांजे हथ खे लॻंदा वार वार जे एवज़ 10 नेकियुनि जो सवाब तव्हांजे दफ़्तर में रब लिखो सुभान अल्लाह। मथे जा केतिरा ग़रीब जा ॿार हूंदा यतीम जे मथड़े ते नियाणी यतीम उन जे मथड़े ते हथ तो फेराई शफ़क़त तो करी हर में रब नेकियों तो लिखे तो जा गुनाह मिटे सुभान अल्लाह। हां मेरा दोस्तों ईद जो मकसद नवा कपड़ा पाइण ना है ईद जो मकसद मुझा दोस्तों पंजी खुशी मनाइण ना है पर पंजी खुशी असा गडो गरीबन के खुश करण बि ईद जो हिस्सो